वेंदा आहिनि जेके वोटर आहिनि उन्हनि जा जेके माना जेके वोट जेके ॾींदा आहिनि उहे वॾेरनि वटि ईंदा आहिनि वॾेरनि वटि चांहि पार्टियूं बि कंदा आहिनि मानियूं बि खाईंदा आहिनि डिनरूं बि कंदा आहिनि जेको माना मांझांदा बि कंदा वॾा जेको सिस्टम कंदा आहिनि उन्हनि वटि कंपनियूं बि कंदा आहिनि बाक़ी ग़रीब माण्हुनि जे Dolphin Tower and Shopping Center Chien Kamranja Filial International Standard Shopping Center Dolphin Tower and Mark 1 Marketing Network. बुरली शाह करीम शहर के माण्हुनि खे शिकायत है तो संदन MLA MP गायब आहिनि न आम माण्हू सां मेल मुलाक़ात कनि था असां ॻाल्हि बि कंदासीं मक़ामी शहर सां सही था ॿुधायो त हिन शहर जा कहिड़ा मसइला आहिनि सालनि में हिकिड़ी बि अहिड़ी तिलक या तिलके में जेतिरियूं बि तिलके जूं ऑफिस हुअणु घुरिजनि उहे हिते न आहिनि असांखे हिते जे नुमाइंदनि खां इहा शिकायत आहे ऐं ॿी इहा शिकायत आहे त मुंसिपल जा जेके पैसा अचनि था उहे मुंसिपल जा पैसा अलाए कहिड़े पासे वञनि था हलिया ऐं हिन शहर जी सफ़ाई सुथराई या मुख़्तलिफ़ जेके नंढा नंढा प्रोजेक्ट गलियूं उन्ही जो बि कुझु कोन पियो थिए महिरबानी करे ते तवजो ॾिनी वञे असांजी बुरली शाह करीम बि हॉस्पिटल आहे उहा अध में पियो आहे उनखे मुकमल कोन कयो वियो आहे एजुकेशन जो निज़ाम असां वटि हिते बिल्कुलु ख़तम ई थी चुको आहे असां गवर्नमेंट खे चवंदासीं त महिरबानी करे मसइला जेके हल कयो वञे त असांजे हिन अबोच माण्हुनि ते हिन इलाइक़े जे माण्हुनि ते थोरो थींदो उनजी महिरबानी थींदी तइलीम में शहर जी छा सूरत आहे तइलीम जो बुरली शाह करीम त यकीन उहो इलाइक़ो आहे जंहिं इलाइक़े में हिते जा शाह अब्दुल करीम बुरली ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जीअं शागिर्द त लखनि जी तइदाद में बुरली शाह करीम जो माण्हू तव्हांखे तइलीम याफ़्ता उनजी वजह इहा आहे माण्हू में एतिरो शौर न आहे शौर हिन जे करे न आहे जो हिते जी तइलीम जेका आहे सा बिल्कुलु तबाह ऐं बर्बाद थी चुकी आहे असांजो माण्हू या वकील तक़रीबन विढ़ंदे कोई मिड़ी मिलंदो तव्हांखे माण्हू न त हिते उहो माण्हू एतिरो पढ़ियो लिखियो माण्हू न आहे हुनजो हू नाजाइज़ फ़ाइदो वठी करे हिते माण्हुनि जा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हक़ गज़ब कंदा पिया अचनि असां हिन प्लेटफॉर्म तां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन जनाब आसिफ ज़रदारी साहब खे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे गुज़ारिश कंदासीं त जेके पुठिते पयल इलाइक़ा आहिनि उन्हनि जे परेशानी बेहाल माण्हू थी वियो आहे ऐं महिरबानी करे हिते माण्हुनि खे ख़ासि तौर ते सर्विस में बि नज़रअंदाज कयो वियो आहे ज़रूरत ई कोन हुई उहे माण्हू नौकरियूं कनि पिया जिन्हनि माण्हुनि जा 5-5 एकड़ जी ज़मीन हुअण जे बावजूद बि उहे माण्हू नौकरियूं पिया कनि पास जेको पढ़ियो लिखियो माण्हू बेरोज़गार ऐं बेहाल आहे मंशात जो हिते इहा पोज़ीशन आहे जो पुलिस मक़ामी डिस्ट्रिक्ट लेवल जी पुलिस मंशात जा हिते मंथलियूं मुक़रर थियूं पियूं आहिनि हिते जो हर आम तक़रीबन 99% माण्हू इन शइ सां वाबस्ता थी चुको आहे आमतौर ते इल्ज़ाम हयो पियो वञे त नौकरियूं चूंडियल नुमाइंदनि खपायूं आहिनि तव्हां छा चवंदा
पीपल्स पार्टी जे मुंतखब निमांदे नौकरियूं खपायूं कोन आहिनि हिते ऐं इन्हनि माण्हुनि जिन खे नौकरियूं ॾिनियूं अथसि उहा फेयर कोन थी सघी आहे उन्हनि माण्हुनि जो हक़ कोन थिए थो जिन माण्हुनि खे नौकरियूं मिलियूं आहिनि नौकरियूं मिलनि उन्हनि माण्हुनि खे घुर्जनि जेके माण्हू हिते चूल्हो भरी सघे जंहिंजे घर में अटो पची सघे ही नौकरियूं उन माण्हू खे मिलियूं आहिनि जंहिंजो 2000 एकड़ ज़मीन आहे या 5000 एकड़ ज़मीन आहे उन जे पुटनि खे नौकरियूं मिलियूं आहिनि इहा ॾाढी ज़्यादती ऐं नाइंसाफ़ी आहे बुरुड़ी छा करें जे मसइलनि जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ग्रुप जा अॻवान ऐं मक़ामी लीडर सां ते तव्हां ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि छा करें साईं शहर जा मसइला मसाइल पाणी जो निज़ाम जेको आहे सो माण्हू जेके पाइप वग़ैरह सभु पंहिंजा विकिणी यानी कि विया आहिनि ऐं जेको सो पाणी जो निज़ाम सॼो धर्म भरम आहे उन खां पोइ शहर जी सफ़ाई वग़ैरह जो निज़ाम सॼो धर्म भरम थियो पियो आहे तइलीमी तमामु हालत कमज़ोर आहे ऐं शहर में इहे मसइला मसाइल आहिनि शहर जा ऐं बसि इहे ई आहिनि बसि जेके बि आहिनि वधीक बेरोज़गारी छा सूरत बेरोज़गारी सूरत हाल इहा आहे त पैसनि ते नौकरियूं विकामजनि थियूं अचनि थियूं डिपार्टमेंट में जेके बि इदारनि में नौकरियूं अचनि थियूं ऐं मथां पैसनि ते वञनि थियूं ग्रेड हिक खां शुरू थिए थो 20 ग्रेड ताईं लख रुपया शुरू थिए थो पोइ वञी थो 20 ते पुॼे थो आहे रुगो पैसनि ते सॼो सिस्टम हले खणियो वञनि था जमे कराइनि था रुली वरी वापसि था अची वञनि नौकरी खपे नौकरियूं इहे जेके सियासतदान आहिनि जेके बि हिते हुकुमरान आहिनि हींअर मौजूदु आहे इहे आहिनि जी ऐं तव्हां ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि साईं मसला मसाला आहिनि गरीब मिसकिन माना हिते को नौकरी कंहिंखे छा ॾींदा नौकरी सभु पैसनि ते गुटको मेन पुड़ी हर शइ ते मंथरी लॻी पई आहे केरु चवण वारो कोन्हे मनशाद खुलियाम विकामनि पियो साईं 2 लख रुपए ताईं 3 लख रुपए ताईं MNA MP विकिणनि पिया मंडी लॻी पई आहे हिते गरीब जो छा हाल थींदो हिते का केरु पुछे कोन थो गरीब खे तइलीम बिल्कुलु ख़तमु बिल्कुलु पैसनि ते हले पई हिते हर शइ गरीब माण्हू खे माना केरु अहिड़ा आहिनि तव्हांखे विज़िट करायां ख़ुदा जो कुझु चुलो ई नथा ॿारनि मिसकिन बेरोज़गार छा कंदा वीचारा मनशा थरो हर शइ ते खुलियाम पियो हले शहर में इन्हनि मसइलनि जो केरु ज़िमेदार आहे ज़िमेदार MP MNA पीपल्स पार्टी वारा जेके हुकुमरान आहिनि उहे ज़िमेदार आहिनि सॼो शहर मतलब ख़तमु करे छॾियो हुते छा कनि सभु मंथरी ATM आहे जेको TMO आहे उन्हनि ते मंथरी ॿधल आहे हिननि जी हर माण्हू जी मंथरी उते ॿधल आहे एतिरी बजट 1 करोड़ 70 लख केतिरी बजट ते जब हिते मूंखे ॾेखारीनि कंहिंजो रुपए जो कमु थियो हुजे मंथरियूं ॿधियूं पियूं आहिनि MP अचे मंथरी वठियो वञे सभु अचनि पंहिंजी मंथरी वठियो इहे पिया वञनि पोइ छा हिते कमु न थिए तेल खे छा करे में छा कमु थींदो मंथरियूं ॿधियूं पियूं आहिनि बसि साईं कहिड़ा मसइला आहिनि बुरुड़ी छा करें शहर जा साईं मेन प्रॉब्लम त इहो आहे बेरोज़गारीअ जो बेरोज़गारी जे हवाले सां मां इहो ई चवंदुसि त नौजवान माण्हू छोकिरा जेके बि आहिनि न रुॻे जेको आहे सो गवर्नमेंट जॉब था चाहिनि बल्कि उन्हनि खे प्राइवेट जॉब बि उन्हनि खे मिलणु मुश्किल थी वई आहे छाजे कारण त मेन थी वई आहे उन्हनि जो सोर्स हिकिड़ो ग़रीब जो ॿारु आहे जेको पुटु आहे उहो पढ़ण जे लाइ मज़दूरी करे बि पढ़े थो पर उनजो अहम ॻाल्हि आहे जॾहिं तालीम हू कंप्लीट थो करे मुकमिल थो करे जॾहिं किथे इंटरव्यू जे लाइ प्राइवेट जॉब जे लाइ वञे थो त उनखे इहो ई चवनि था सोर्स सिफारिश रेफरेंस जॾहिं हिकिड़ो ग़रीब मज़दूर जो पुटु आहे उनजो रेफरेंस वधि खां वधि हारीअ ई थी सघे थो हारीअ जो रेफरेंस अॻिते हले नथो ऐं हालात अहिड़ा थी विया आहिनि बिल्कुलु उहो उन्हनि जो ॾोह न आहे रेफरेंस घुरणु ज़रूरी आहे छाजे कारण जो हालात अहिड़ा थी विया आहिनि जो रेफरेंस उन्हनि घुरंदा हाणे ग़रीब जो ॿारु जेकॾहिं पढ़े थो त उनखां रेफरेंस घुरियो थो वञे त भले जेकॾहिं कंहिंखे क़ाबिल इंटरव्यू वरितो वञे इंटरव्यू खां पोइ उनखे ॾिठो वञे भले क़ाबिल बि हुजे पर मेन शइ थी वई आहे रेफरेंस उनजे करे तक़रीबन जेके आहिनि पंहिंजे वालदेन जेके आहिनि पंहिंजे औलाद खे पढ़ण जे लाइ तक़रीबन नथा मोकिलनि कोशिशि कनि था त जेको आहे सो मज़दूरी करे पढ़ी छा कंदो आम हिकिड़ी माण्हू जेका ग़रीब जी मेंटेलिटी थी वई आहे न उहा ई आई थी वई आहे पढ़ी छा कंदो पोइ इन जे करे तालीम जो इहो ई रुझान थी वियो आहे जेकॾहिं वञनि था गवर्नमेंट जे स्कूलनि में त तालीम कोन्हे प्राइवेट स्कूलनि में मोकिलण जे लाइ पैसा कोन्हनि छा करे तालीम जो इहो रुझान आहे बेरोज़गारी इन जे करे तमामु घणी वधी वई आहे ऐं असांजा जेके MPA MNA जेके बि आहिनि उहे इलेक्शन जे दौरान वोट वठण जे लाइ अचनि था वोट वठियो हलिया वञनि उनखां पोइ जेकॾहिं उन्हनि जे दरवाज़े ते मिलण जे लाइ वञिजे थो न त इहो ई जवाबु मिले थो अॼु MNA साहिबु कोन्हे को कराची वियल आहे कॾहिं ईंदो का ख़बर न आहे जॾहिं उन्हनि जा जेके
असिस्टेंट जेके पर्सनल सेक्रेटरी आहिनि उन्हनि खे ख़बर न आहे या त असांखे थलो जवाबु ॾेई था छॾनि ख़बर कान्हे का। बहरहाल असांजी इहा रिक्वेस्ट आहे जेको आहे सो तव्हां खां या तव्हांजी वॾी महिरबानी असांजे शहर में अची करे तव्हां असांजी ॻाल्हि खे अॻिते पहुचायो। वधीक तव्हांखे जेको आहे रिक्वेस्ट कंदासीं त असांजे जेके बि मिनिस्टर आहिनि उन्हनि खे जेको आहे सो अॻिते वधीक इहा ॻाल्हि पहुचाई वञे उन्हनि ते त जेके बि नौजवान आहिनि उन्हनि खे कंहिं बि तरीक़े सां न सिर्फ़ु गवर्नमेंट पर प्राइवेट जेको आहे सेक्टरनि में उन्हनि खे रोज़गार ॾिनो वञे। उन्हनि इहा शइ अहम रखी वञे त ग़रीब जो ॿारु जेको आहे उनजे लाइ रेफरेंस जेको आहे सो कोशिशि कई वञे ऐं सिफ़ारिश जेका आहे उनजे लाइ वधीक वधि कोशिशि कई वञे। बुलड़ी शाह करीम जे मसइलनि जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं मक़ामी शहरनि सां। ते तव्हां ॿुधायो त कहिड़ा मसइला आहिनि बुलड़ी शाह करीम जा ऐं बुलड़ी शाह करीम शहर जी कहिड़ी तारीख़ आहे इहो ॿुधाइजो। साईं असांजे बुलड़ी शाह करीम जी तमामु पुराणी तारीख़ आहे। शाह अब्दुल करीम बुलड़ी जे हवाले सां जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो परॾाॾो आहे ऐं अचूं शहर में अनेक मसइला आहिनि। शहर में जेको असांजो डिग्री कॉलेज आहे उनजो कमु पेंडिंग रहियो पिया केतिरनि सालनि खां वठी उन में का प्रोग्रेस न थी सघी आहे। उनखां अलावा जेके शहर में गंदगीअ जा ढेर लॻो पियो आहे एतिरी गंदगी जो ढेर आहे त असांजी जॾहिं बरसाति वसे थी त उहो बरसाति जो पाणी असांजे घरनि में थो अचे। ऐं उनखां अलावा जेको मच्छी मार्केट आहे बुलड़ी शाह करीम जी उन तव्हां ॾिसो त अहिड़ी हालत आहे उते गंदगी म्यूनिसिपल वारा उते गंदगी जो किचिरो था उछलाइनि बजाए की उनखे मच्छी मार्केट जी कंस्ट्रक्शन कराई वञे पर उते गंदगी जो ढेर बनाए छॾियो आहे। ऐं इन मसइलनि में असांजे बीमारी असांखे जेको आहे सो मच्छरनि जी एतिरी शिदत मच्छरनि जी एतिरी तकलीफ़ आहे ऐं उनखां अलावा मच्छरनि जे करे जेकी बीमारियूं थियूं पैदा थियनि जरासीमनि जे करे जेकी बीमारियूं थियूं पैदा थियनि उनखे असांजे डायरिया असांजे मासूम ॿारनि जी सिहत ॾींहों ॾींहुं ख़राबु थी रही आहे। असीं सिहत खाते ऐं बादार इदारे खे इहो हिन तव्हांजे सिंध TV जे ज़रिए इहा इंफॉर्म था करणु चाहियूं त असांखे ख़ुदारा हिन सफ़ाई जे मसइले खे हल कयो वञे ऐं सिहत खाते जे तरफ़ खां इहे मच्छरनि जी जेकी क्रिएशन थी थिए ख़ासि तौर ते गर्मीअ में उन जे लाइ जेको आहे सो मुक्त स्प्रे कयो वञे ऐं सफ़ाई जा उपाउ वरिता वञनि। सिहत ऐं तइलीम छा सूरत हाल आहे बुलड़ी शाह? तइलीम जी सूरत हाल इहा आहे त हिते हाई स्कूल ते उस्तादनि जी गैरहाज़िरी आहे। तक़रीबन 20 खां 22 उस्तादनि जी पोस्टिंग आहे पर पोज़ीशन इहा आहे त उते 5-6 उस्ताद टीचरनि खां मथे नथा अचनि ऐं तइलीम जेके हिते जा मक़ामी माण्हू आहिनि उहे पंहिंजनि तइलीम जे लाइ पंहिंजनि ॿारनि खे टंडो मोहम्मद ख़ान बठोरो ॿियनि स्कूलनि में तरजीह ॾींदा छाकाणि त उते पढ़ाई बहितर आहे बनिस्बत बुलड़ी शाह करीम जे हाई स्कूल जे निस्बतनि। बुलड़ी शाह करीम जे माण्हुनि जी शिकायतुनि जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पाकिस्तान पीपल पार्टी जे डिस्ट्रिक्ट एग्जीक्यूटिव कमेटी जे मेंबर साईं शाहनवाज़ सां। ते तव्हां ॿुधायो त कहिड़ा मसइला आहिनि बुलड़ी शाह करीम शहर जा ऐं पाकिस्तान पीपल पार्टी छा कयो आहे? थैंक यू सिंध TV फर्स्ट ऑफ ऑल। साईं पाकिस्तान पीपल्स पार्टी तमामु सुठा कम कराया आहिनि ऐं ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जे हवाले सां जेकॾहिं ॾिठो वञे बुलड़ी शाह करीम में त अनफॉर्चुनेटली थोरा क़दम घटि खयां विया आहिनि छो त हिते साफ़ पाणी जो मसइलो आहे ऐं उनखां अलावा रोड्स जो मसइलो आहे ऐं हिते खे गंदगी आहे तमामु घणी गंदगी आहे नालियूं साफ़ न आहिनि माण्हू परेशान आहिनि ऐं न्यू जेका असां हिते जेको सो जेका जनरेशन आहे जेका नवां जेके हिते ख़ासि तौर ते कॉलेज न आहे न्यू जनरेशन जे लाइ कॉलेज न आहे तइलीम जो मसइलो आहे पर पाकिस्तान पीपल्स पार्टी इनशाला कुझु क़दम खयां आहिनि ऐं कुझु बहितर क़दम खणण जे लाइ वञी रही आहे। ऐं पंहिंजी क़यादत खां ऐं ख़ासि तौर ते तव्हांजे थ्रो पंहिंजी क़यादत खां मुतालबो कंदुसि त बुलड़ी शाह करीम क़दीमी जेको सो शहर आहे हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो भिट शाह जो परॾाॾो आहे घटि में घटि हिन जे शहर खे न विसारियो वञे। हिते तइलीम जो मसइलो आहे साफ़ पाणी जो मसइलो आहे ऐं सफ़ाई सुथराई जो मसइलो आहे इन्हनि खे हल कयो वञे। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध तरक़ी पसंद पार्टी तहलके शाह करीम जे सदर सां। साईं तव्हां ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि बुलड़ी शाह करीम शहर? बुलड़ी शाह करीम सिर्फ़ु शहर न पर बुलड़ी शाह करीम तहलको ही तहलके तव्हां हेडक्वार्टर में बीठायो हींअर जिते तहलका म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेशन आहे। ही तक़रीबन सिंध जूं 2 हुकूमतूं 7 साल गुज़ारे चुकियूं आहिनि। जंहिं तहलके में तव्हां बीठायो हिन तहलके जी 1.5 करोड़ रुपए जे अंदरि बजट जेका मंथली आहे ऐं सम्झा थो हुनजो 2 सैकड़ो बि सॼे तहलके में ख़र्चु कोन थो थिए। असां खणी चऊं त बाबा असीं कंहिंजी मुखालफ़त था करियूं या कंहिंजी पार्टी ते तनक़ीद था करियूं अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। तव्हां पाण सर्वे कयो हिन शहर शाह करीम तव्हां तहलके जे हेडक्वार्टर में बीठायो पर हिन तहलके में जेकर सिर्फ़ु शहर में 5 लख रुपया एवरेज हर महीने जेकर ख़र्चु थिए त हीउ शहर तव्हांखे ईअं सम्झो पेरिस नज़र अचे। इहा असांजी बदकिस्मती आहे।
असांजे सिंधी माण्हुनि खे जॾहिं इलेक्शन ईंदी आहे तॾहिं ढोल वॼाए अलाए कहिड़ा कहिड़ा अजीब अजीब जेको सो नारा ॾेखारे सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाए असांजे माण्हुनि खां वोट वरितो वेंदो आहे पर जीअं ई इलेक्शनूं ख़तमु थींदियूं आहिनि असांखे चूंडियल उमेदवारनि जूं शिकिलियूं नज़र कोन ईंदियूं आहिनि पोइ वरी जॾहिं इलेक्शन जो दौरु ईंदो आहे त वरी तबला ऐं ढोल ऐं शरनायूं असांखे नज़र ईंदियूं आहिनि का बि हिते सरगर्मी तरक़ियाती सरगर्मी कोन्हे तव्हां तइलीम लाइ वेंदा तव्हांखे तइलीम निल बटा निल नज़र ईंदी सॼी सिंध जी आहे तव्हां सिहत मर्कज़नि में वेंदा हुते सिहत तव्हांखे निल बटा निल नज़र ईंदी ऐं वेंदा तव्हां चूंडियल उमेदवार अञा तव्हांखे मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधाए अदड़ी चांहि कोप प्यारे रवानो करे छॾींदा तव्हां सॼो तव्हां तहलको तव्हां वञो ॾिसंदा तव्हांखे हिते मंशियात हेपाटाइटिस सी पाणी न हुअण जे बराबरि माण्हू जेको ज़हनी इंतिशार मुआशी बदहाली इस्तेसाल जो शिकार आहिनि हिते फसलनि जो को बि अघु कोन्हे तव्हां राइस मिलनि ते वञो हुते तव्हांखे जेको साड़ियुनि जो अघु 1000 रुपए मञा 600 रुपया मण मिलंदो कमांदनि जा जेके आबादगार आहिनि जेके हारी आहिनि जेके नारी आहिनि उहे ख़ुदकशीन करण ते मजबूर आहिनि वाणियनि जा ऐं व्याजीनि जा जेको सो ईअं खणी सम्झो जो एतिरा कर्ज़ी थी चुका आहिनि पंहिंजूं बनियूं विकिणण ते मजबूर थी विया आहिनि ये मसला आहिनि त ग़रीब मिसकिन माण्हू असीं मिसकिन मच्छी विकिणूं मच्छी पढ़ाई छोकिरनि जी करियूं ऐं 2-2 रुपया कमायूं था बच्चनि जी पढ़ाई था शुरू था पोइ वरी पढ़ाई पास था करियूं त पोइ असांखे नौकरियूं कोन थी मिलनि इन जे लाइ करे असांखे वोट वठो वञनि भई हिते अचनि कोन था मिड़ी ॻाल्हियूं कनि था ऐं ॿिया ग़रीब माण्हू सादा माण्हू आहिनि मिसकिन माण्हू गुज़र गुज़ारा बचनि जा लो लॻा पिया आहिनि उन्हनि खे नौकरियूं कोन मिलियूं आहिनि हा रुगो वोट वठो हलिया वञनि सक्कर शहर जे दिल में मेन मिनारा रोड ते डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर 6 कमरनि जा कुशादा अपार्टमेंट्स बिन कुशादा फ्लोर ते फैलियल इंटरनेशनल स्टैंडर्ड शॉपिंग सेंटर डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर बुकिंग ऐं तफ़सील लाइ जी नाज़रीन तव्हां ॾिठो त बुलंद शाहकरीन जे शहर जे माण्हुनि खे हितां जी मक़ामी क़यादत सां खोड़ सारियूं शिकायतूं आहिनि ऐं न फ़क़ति इहो पर मक़ामी शहरनि जो इहो पिणु चवणु आहे त हितां जा जेके पाकिस्तान पीपल पार्टी जा जेके उम्मीदवार आहिनि उहे 5 साल खां पोइ ज़ाहिर थियनि था ऐं माण्हुनि जी सार नथा लेनि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे पाकिस्तान पीपल पार्टी जे अॻुवान ऐं तहलके सदर डॉक्टर अयूब सां साईं तव्हां ॿुधायो त हिन शहर जी तारीख़ छा आहे ऐं हिन शहर जा मसइला कहिड़े क़िस्म जा आहिनि ऐं पाकिस्तान पीपल पार्टी कहिड़े क़िस्म जा क़दम खया आहिनि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हिन शहर जी तारीख़ साईं काफ़ी पुराणी आहे शाह अब्दुल करीम यानी शाह लतीफ़ जो पड़ ॾाढो तड़ ॾाढो उन ही शहर हिते आबाद करे वसायो जेके 200 साल जी तारीख़ मां असांखे मिले थो त हिनजी वजूद हो हिन शहर जो अच्छा मसइलनि जो जो क़दुरु तालुक़ु आहे अनेक मसइला आहिनि सभ खां अवल मसइलो हिन असांजे शहर जो आहे हेल्थ जो हिते हेल्थ सेंटर आहे तालका हॉस्पिटल आहे उहा अपग्रेड कोन थी आहे अञा हेल्थ सेंटर पियो हले तालके खे बि 10-12 साल थी विया आहिनि बुलंद शाहकरीन थिए ऐं हुते डॉक्टरनि जी स्ट्रेंथ घटि में घटि 12-13 हुअणु खपे उते सिर्फ़ु हिकिड़ो डॉक्टर ड्यूटी ॾींदो आहे ऐं मेटर्निटी होम ठहियल आहे कमु कोन पियो करे लेडी डॉक्टर्स जेके उते अपॉइंट थियल आहिनि उहे हॉस्पिटल में कोन थियूं ॾिसनि पेशेंट्स खे पंहिंजे घर घुराए उते पंहिंजा जेको आहिनि तमामु कास्टली हुन खां वठंदियूं आहिनि चार्जिस ऐं इन खां सवाइ हेल्थ सां जेके रिलेटेड ॿिया मसइला आहिनि जिन में हिते जे शहर जर जो पाणी आहे आर्सेनिक आहे हुन में यानी संखियो जंहिंखे चवंदा आहिनि ऐं हिते जे माण्हुनि जे लाइ तमामु इंजूरियस आहे हेल्थ जे लाइ उन जे लाइ असां हिते काफ़ी कोशिशूं कयूं आहिनि वाटर सप्लाई स्कीम जेका हिते जी आहे तमामु पुराणी आहे खरबूं रुपयनि जी उन्हनि जूं बजटूं हूंदियूं आहिनि हर साल मेंटेनेंस ते ख़र्च थिए थो मुलाज़िमनि ते जा पघार थियनि था ऐं उन में नयूं नयूं जेको थींदियूं आहिनि रिहेबिलिटेशन पर उहा शइ थियण खां वठी अॼु ताईं
कॾहिं इंटेक कोन थी आहे, कॾहिं बि हुन हिकिड़ो सिंगल कनेक्शन बि शहरियुनि खे कोन ॾिनो आहे। असां जॾहिं पुछा कंदा आहियूं चवंदा बाबा उते कागज़नि में ईअं आहे त रवां आहे जेको हुन में हले पियो इंटेक आहे, पर हींअर असां उते जे एक्सिन सां मिलियासीं, कटपर साहब आहे रशीद कटपर, उनखे विज़िट बि कराईसूं। उन्हनि मिड़ी चयो आहे कुझु कोशिशि कई आहे, पहिरीं उन्हनि ॿुधायो त असां वटि पाइप ई कोन हुआ, हे कोन हुई, बिजली कोन हुई, जंहिंजा खंभा कोन हुआ उहे बि केरु चोरी खणी वियो, उहे उन्हनि कुझु हुते लॻाराया आहिनि नाले मात्र, ऐं हुते उन्हनि कमु पे करायो मेंटेनेंस जो, तालान जा के रिपेयर पे करायूं। असां उन्हनि खां पुछियो बाबा हीअ रिपेयर छाजी पई थिए, चऊं हिन जी वाटर सप्लाई जी आहे, वाटर सप्लाई स्कीम आहे ई कोन्हे, पाइप ई कोन्हे, मेन लाइन कोन्हे, नंढड़ा जेके आहिनि शहर जेके मोहल्ले में जेके कनेक्शन जा नंढड़ा पाइप था थियनि उहे बि कोन्हे, तव्हीं मेंटेनेंस हर साल पिया करियो, छाजी पिया करियो। पोइ थोरो हुन एक्शन जो त आउं हाणे आहियां, ऐं जेके अॻे थी सघे थो अॻे वारा जेके हीअं करे आहे, असां इनशाला उन्हनि खे उन्हनि जा पोल पधरा कंदासूं, ॾिसूं था, विज़िट बि था करियूं ऐं ॾिसूं था रिकॉर्ड ॾिसी। टांकी जेका आहे हिते पाणी जे लाइ तमामु वॾी कास्टली टांकी हुई, उहा माण्हुनि जा लोह बि कढी आहे, पाइप बि कढी आहे, ऐं वठी वियुसि उन्हनि खे, मुंहिंजो हीअ टांकी जी हालति ॾिसो, वरी उन्हनि उतां फोटो वग़ैरह कढी विया हुआ। उन्हनि टांकीअ ते माण्हुनि कब्ज़ा करे वरिता आहिनि, घर पिया ठहिनि, जेको आयो कुॾर खणियो, चवंदा असां प्लाट ख़रीद कया आहिनि। मूं उन्हनि खे चयो बाबा तव्हां रिकॉर्ड ॾेखारियो, हीअ टांकी जेका तव्हां ज़रूरु परचेज कई हूंदी, ज़मीन जेका हिन जी हूंदी पंहिंजी हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट जी हूंदी, त उहे हू कोन पिया ॾेखारीनि पंहिंजो रिकॉर्ड, चवनि पिया हिते आहे वरी कोन्हे, हिकु ॿिए ते आणियो वेठा आहिनि। ऐं इन खां सवाइ एजुकेशन जा बि आहिनि इहे मसइला, ऐं हिते जेको गर्ल्स जी घणो करे तालीम आहे ई कोन्हे, जेके ॿारड़ीअ में स्कूल आहिनि उते बि गर्ल्स स्कूल में को टीचर कोन्हे, मुंहिंजे ॻोठ में गर्ल्स स्कूल आहे, टीचर कोन था ॾियनि, चवंदा अचे कोन थो। ऐं ॿिया त जेके बि स्कूल सम्झो यूसी में जेके नाले किताबुनि में त लिखिया पिया आहिनि, बाक़ी उन्हनि में को कमु कोन पियो थिए। रोड्स हितां खोरवा खां शाह करीम ताईं हिते हाणे माण्हू को पैदल हले थो त हले थो, बाक़ी का बि सवारी मोटर साइकिल बि नथी वञी सघे। उते अयूब जे दौर में चवनि था रोड ठहियो बुलडी शाह करीम आहे खोरवा, उन जी मिटी तर ताईं ख़तमु थी वई आहे, पासा जेके किनारा टुटी विया आहिनि उनजो विच जेको आहे पको थियल रोड उहे बि टुटी विया आहिनि। ऐं हितां आम तरफ़ हितां ॼण हिन पासे ई सॼो इलाइक़ो खोरवा साइड जो ऐं बुलडी शाह करीम जो राब्तो कटियल आहे। ऐं वधि में वधि असांजी तालके में पॉपुलेटेड जेका थिकली पॉपुलेटेड जेका यूनियन आहे बुलडी शाह करीम आहे, उन यूनियन जो सॼो बुलडी शहर खां जेको आहे उनजो ख़तमु थियो पियो आहे पंहिंजो हुन सां राब्तो, ज़मीनी राब्तो जेको आहे न कटियल आहे। ऐं तव्हां जेकॾहिं हीअ खोरवा ॾे रोड ते ईंदा उते तव्हांखे ख़ौफ़ पियो थींदो त एतिरो त हेठि किनारा जेके कटियल आहिनि ऐं रोड टुटल आहे, इहे माण्हू पंध वारे खे बि जेको आहे तो छो त रोड ख़राबु हुअण जे करे तव्हां जेके मोटर साइकिलूं अचनि थियूं गाॾियूं अचनि थियूं फुर थियूं थियनि, चोर लोफर वेठा हूंदा आहिनि, उते बसि गाॾीअ ते फुरे आराम सां वरी लही हलिया वञनि। हितां गुड्स वारी का बि गाॾी यानी सामान खणी वञणु, अटो चांवर या ॿियो सामान बुलडी शाह करीम मां खोरवा वञी कोन थो सघे, जेको वञे थो रस्ते में माण्हू लाहे था वञनि, ॿ ॾींहं वञनि था, लॻनि था त या त ट्रक जेका आहिनि उहा रस्ते में ख़राबु थी पए। अॼु बि असां ॾिठो आहे त काफ़ी जेके इन कमंद बीठल उन जूं गाॾियूं जेके आयूं उन्हनि जा टायर टुटी विया आहिनि, ॿ टे गाॾियूं बीठियूं आहिनि, उहे ॿ टे ॾींहं लॻी वेंदा आहिनि ॿिनि महिलनि ते पहुचण में, जेको झोक शरीफ़ कोन थियूं पइजियूं थियनि, अहिड़ी हुनजी रस्ते जी हालति ख़राबु आहे। शहरियुनि जो इहो बि इल्ज़ाम आहे त जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे 5 सालनि खां पोइ ज़ाहिर थींदा, तव्हां छा चवंदा? ज़ाहिर थींदा आहिनि, इहो शहरियुनि जो चवण ॻाल्हि ऐं सम्झां थो मुनासिब कोन थींदो, ज़ाहिर थियनि था। हिते असांजो MLA साहिब जो विज़िटूं तक़रीबन महीने में थींदियूं आहिनि, ॿिए महीने में थींदियूं आहिनि, MLA साहिब अचे थो, MP हुन सां गॾु हूंदा आहिनि, उहो ज़ाहिर न थियण वारी मुंहिंजे ख़्याल में त ज़ाहिर हूंदा आहिनि, पर जेके कमनि जे बारे में उनखे चयो वेंदो आहे पोइ उन्हनि में घणो करे जेको आहे न उन्हनि ते अमल घटि थो थिए। जेके मुतालबा जेके शहरी आहिनि उन्हनि जूं डिमांड्स आहिनि, हालांकि डिमांड बि एंडलेस आहिनि,
घणियूं आहिनि हिननि जे वसी जी ॻाल्हि को चवंदा न पथर बि ॻरो आहे चवंदा अली अली पियो करी पर मुंडो ॻरो आहे त मसइला एतिरा गंभीर आहिनि जे हिननि जे सालो करण जा न आहिनि उन्हनि में कुझु क़दुरु उन्हनि कोशिशि बि कई आहे बाक़ी घणे क़दुरु जेके मसइला जेके आहिनि त जीअं जो तीअं सेदा ॿुधायो त बुलंद शाह करीम शहर जा कहिड़ा मसइला आहिनि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बुलंद शाह करीम शहर ऐं तहलके जा मसइला त एतिरा त आहिनि जो असीं ॿुधाईंदासीं त ॾींहं लॻी वेंदा तक़रीबन 10% मसइला हल कोन था 90% मसइला आहिनि रोड हुजनि रस्ता हुजनि हेल्थ हुजे इंतिज़ामी मसइला हुजनि सो मतिलबु त असांजो जेको आहे असां हाणे पंहिंजे दौर में ऐं पंहिंजे असां कहिड़ी शिकायत गिला करियूं पर मसइलो छा आहे अवाम जे अॻियां असीं मतिलबु त शर्मिंदा आहियूं असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे अच्छा हिते कामोरे जो होल्ड आहे चूंडियल नुमाइंदा ऐं असांजा जेके कामोरा आहिनि उन्हनि जी वधीक पाण में रिश्तेदारी अवाम सां घटि आहे सो जेकॾहिं अगरि अवाम जो लाचार हुजे त हर ऑफिसर खां हर कामोरे खां मतिलबु जेका थिए थी हिननि जो हिसाबु किताबु चूंडियल ई नुमाइंदा वठनि उनखे बाक़ी सिधो कनि ऐं असां जेकॾहिं कुझु बि चवंदासीं असांजे चवण सां इहो पर असां हाणे पार्टी जा माण्हू सभु ॻाल्हि आहे माना कामोरनि ते घटि आहे लठ जेको माना मिसाल बाक़ी हुन खां पोइ पुछाणो हुजे पुछाणो न आहे हिते तव्हांखे मैनपुरी आहे घुटको आहे मनशात आहे सवाल ई न जेकॾहिं को माण्हू चूंडियल नुमाइंदो या को ऑफिसर सही नमूने कनि हिते का शइ हली नथी सघे अलाए छा असांजे दोस्तनि खे आहे ऐं उन्हनि खे अपील कंदुसि असांजे दोस्तनि खे अवाम में असांखे वञिणो आहे माण्हुनि ॾे राज्यनि में ॻोठनि में असां ई वोट घुरण वेंदा आहियूं ऐं टाइम ते पोइ ई लिकी वेंदा आहिनि पोइ सभिनि पटका पलांद जीअं आहिनि असांजा चूंडियल असांजे पार्टी जा उहिदेदार आहिनि दोस्त आहिनि हिते चङा आहिनि पोइ वोट लाइ वेंदा आहियूं इहा मतिलबु त हिकिड़ी कतई ॻाल्हि न आहे त मिसाल त पीपुल्स पार्टी ख़तमु थियणी न आहे बुलंद शाह करीम जे मसइलनि जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे मक़ामी सीनियर सहाफ़ी ऐं सन टीवी न्यूज़ रिपोर्टर साईं रशीद सुमरोजा साईं तव्हां ॿुधायो त कहिड़े नमूने जा मसइला आहिनि हिन शहर जा ऐं छो इहे मसइला हल नथी सघनि तव्हां छा चवंदा अदा गुलाम हुसैन असल में बुनियादी तौर ते बुलंद शाह करीम के जेकी दरपेश मसइला आहिनि उन जे अंदरि सभिनी खां पहिरीं त तइलीम जो मसइलो आहे उन खां पोइ हिते जे माण्हुनि खे सिहत जो मसइलो आहे ऐं टियों जेको अहम मसइलो आहे उहो आहे दरगाह बुलंद शाह करीम जी ज़बून हाली बुलंद शाह करीम जी जेका तइलीम आहे उनजी हालत इहा वञी वती आहे जो हर जॻह ते इहे ट्यूशन सेंटर जेके आहिनि इहे हींअर खोले ऐं नंढड़नि ॿारनि खां हज़ारे रुपया फीयूं वठी करे उनखे अल्फाक ऐं बेबदक बेबित ते तारो लिखे उन वीचारनि खे रवानो करे छॾनि बाक़ी जेकी हिते इहो गवर्नमेंट हाई स्कूल आहे बुलंद शाह करीम जो उनजे अंदरि तइलीम जो जेको मयार आहे उहो कुझु बहितर आहे बाक़ी हिते मजमूई तौर ते बुलंद शाह करीम सिटी खां ॿाहिरि तव्हीं जेकर ईंदो त तव्हांखे तइलीम जेका आहे उहा तमामु तव्हांखे ॾाढी पसमानदा ऐं तमामु जेको सो तबाह हाल तइलीम मिली ऐं ॿियो त हिते जेको सिहत जो जेको फैक्टर आहे उहो इंतिहाई ख़राबु आहे हिते तालका हॉस्पिटल बुलंद शाह करीम आहे जंहिंजी ACNE खे मंज़ूर कराइण जे लाइ हितां जा जेके असांजा नुमाइंदा आहिनि असांजा जेके क़ौमी असेंबली जा नुमाइंदा आहिनि असांजा सूबाई असेंबली जा नुमाइंदा आहिनि उहे तयारु कोन्हनि उहा बिल्डिंग जेका आहे जेका तक़रीबन 15 खां 20 करोड़ रुपए जी बिल्डिंग तयारु थी पई आहे अॼु ॾींहं ताईं उहा रूरल हेल्थ सेंटर जो जेको आहे सो दर्जो रखे थी ऐं उनजे अंदरि हिन वक़्तु सिर्फ़ु हिकिड़ो डॉक्टर वेठल आहे ॿिया 2 कंपाउंडर आहिनि ऐं 18 खां 25 पटेवाला आहिनि ऐं हर रोज़ ऐं हर राति जो एक्सीडेंटल केस जेके आहिनि तक़रीबन अचनि था मूंखे यादि मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे सहाफ़ती दौर जे अंदरि गुज़िरियल आहिनि 4-5 सालनि में अहिड़ी का बि राति कोन गुज़री जंहिंजे अंदरि हिकिड़ो 2-3 इंजर्ड 3-4 हफ़्ते जे अंदरि 3-4-5 माण्हू फौत थियल को क़तल थियल माण्हू पहुता हुजनि ऐं डॉक्टर हिते मौजूदु हुजनि जी नाज़रीन लालपत जे समूरे इलाइक़नि जी बुलंद शाह करीम जा साॻिया मसइला आहिनि हिन शहर में न पीअण जे पाणी जी बुनियादी सहूलियत मुयसरु आहे न ई वरी हिन शहर जा तइलीमी इदारा खे बहितर तरीक़े सां हली रहिया आहिनि ज़रूरत ॻाल्हि जी आहे त हिन शहर जा मसइला तरजीहनि बुनियादनि ते हल कराया वञनि त जीअं मकाई माण्हुनि जा मसइला हल थी सघनि कैमरामैन फारूक जान सां गॾु गुलाम सिंह ख्वाजा ब्यूरो टाइम ठटू
खालिद जुज़न सां तयार जायको ऐं मेयार बेमिसाल मौलवी बनस्पति ऐं कुकिंग ऑयल